दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ही शाह साहब जो हिकिड़ो बैत आहे शाह बरती भिटाईअ जो, त चए थो त साईं सदाईं तोखे चारो नाहे चवण, वसंदड़ शहर वीरान करी तूं वसाई वाहण। वसंदड़ शहर जीअं दीबल बंदर, बंबोर शहर या केतिरा ई ॿिया शहर जेके आहिनि वीरान थी विया, पोइ वरी अहिड़ियुनि जायुनि वाहण जिथे बिल्कुलु वीरानी हुए उनखे वाहण चइबो आहे, उहे आबाद थी वञनि। जेतो या अलाह खे थो चवे त वसंदड़ शहर वीरान करी तूं त वसाई वाहण, कन खे पाली पालकुनि में, कन खे पीहाई पाहण। चए थो कन खे हिंदोरनि में लोॾी उते पियो पाली, कन खे वरी पत्थर कुटराए कुटराए उनखां गुज़र सफ़र कराई। कन खे दान न बख़्शी दमड़ीअ जो, कन खे माया बख़्शी मण। कन खे एतिरी माया ॾी, एतिरी दौलत ॾी जो मणनि जे हिसाब में का अंदाज़ो ई न आहे, काथो ई न आहे। कन खे ॿेकन बख़्शी बकरीअ जी, कन खे धणी बख़्शी धण, तेला हूं ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा। दोस्तों कीअं लॻो बैत शाह साहब जो? उमेद पसंदि आयो हूंदो। दोस्तों इनखे शेयर कयो, वीडियो खे पेज लाइक कयो ऐं फॉलोअप कयो। तव्हांजो पंहिंजो हज़ूर बख़्श पीरज़ादो। महिरबानी साईं।